नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त अवामी प्रेस क्लब ठठो में ॻोठ कादू राहकड़ो जा रवासी खान तालका घोड़ाबारी जे रवासी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त बरसात पवण सां असांजा ॻोठ मुकमल पाणी हेठि आहिनि। असांजा बीठल फसल भी तबाह थी विया आहिनि, मगर चूंडियल नुमाइंदनि मां कंहिं बि सार न लधी। यूनियन काउंसिल भरा यूनियन काउंसिल भरा खान कर सकते हैं खान यूनियन काउंसिल घुलेला ना खान। अच्छा ता किते केड़ो पंजो इलाइको केड़ो आ संजो गुलेल तक दे गुलेला है संजो गोठ तपो गुलेल दे गुलेला तपो गुलेला तवा जो जेको है गोठ जेको है मुकम्मल पानी जे हेठा है पानी हेठा है के चूंडियल नुमाइंदन मां या केर बि तव्हां वटि अञा को आयो या न कोई कोन आयो। मुख्तार कर आयो तस्दीक करे वियो। अच्छा ऐं डीसी मोकिलियो मुख्तार कर आयो तस्दीक करे तो गोठ पानी में पानी ज़्यादा आया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।